अस्सलाम वालेकुम स्टूडेंट, हाउ आर यू? आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। अल्लाह जो फज़ल और करम हमेशा तव्हां ते रहे। जिते बि हुजो ख़ुशि ऐं सलामत हुजो। अॼु असां अचूं था पंहिंजे टॉपिक ते। असां पहिरियां पढ़ियोसीं ज़मीर जो क़िस्म। पहिरियों क़िस्म ज़मीर ख़ालिस या ज़मीर छा हुयो, हिनखे असां मुफ़सिल बि चऊं पिया। ठीकु आहे। हाणे इहे ज़मीर ख़ालिस, हाणे ज़मीर ख़ालिस जा वरी टे क़िस्म आहिनि। ठीकु आहे। पहिरियों आहे ज़मीर मुतकलम। हाणे पहिरियों असां हुनखे ॾिसंदासीं ज़मीर मुतकलम खे। हुनखे छा चइबो आहे? फस्ट पर्सन। वरी उन खां पोइ ज़मीर मुतकलम जा वरी जेको आहे सो हिसा आहिनि, या जेके चइजो नंबर्स आहिनि, अदद आहिनि। हिकिड़ो अदद वाहिद आहे, ॿियो अदद जमा आहे। वाहिद यानी सिंगुलर, जमा यानी प्लूरल। सही आहे। हाणे उनखे असां सेपरेट धार धार करे हिकु हिकु करे पढ़ंदासीं। ठीकु आहे। हाणे ज़मीर मुतकलम। ज़मीर मुतकलम कंहिंजो क़िस्म आहे? ज़मीर ख़ालिस जो। पहिरियों क़िस्म आहे, इनखे चवंदा आहिनि इंग्लिश में फस्ट पर्सन। ठीकु आहे। हाणे इन फस्ट पर्सन में कहिड़ा था अची वञनि? हिकिड़ो ईंदो अदद वाहिद, अदद वाहिद ईंदो। ॿियो ईंदो अदद जमा, अदद जमा। हाणे असां ॾिसंदासीं फस्ट पर्सन में जेके अदद वाहिद आहे उन में कहिड़ा था अची वञनि? अदद वाहिद में यानी कि सिंगुलर। जेकॾहिं असां हिनखे सिंगुलर ऐं हिनखे असां चवंदासीं प्लूरल। इंग्लिश बि जेकॾहिं सिंधी में थोरो तव्हांखे मुश्किल थी थिए त मां हिन जी इंग्लिश तव्हांखे ॿुधाए थी छॾियां। हाणे आहे अदद वाहिद में जीअं आहे आ यानी अकेलो हुजे। फस्ट पर्सन वाहिद आहे, अकेलो आहे। मां कोई बि हिकु हुजे उहो चवंदो मां, या मूं। ठीकु आहे। मां, मूं। हे थी वियो असांजो ज़मीर मुतकलम फस्ट पर्सन जो वाहिद या सिंगुलर में। उन खां पोइ तव्हां ॾिसंदोसीं जमा में अची वञे थो 80, यानी कि 1 2 3 4 केतिरा बि आहिनि, पर छा आहियूं? 80 आहियूं। उन खां पोइ थो अचे असां। हिन में बि छा थो शो थिए त हे घणा आहिनि? हे जमा आहिनि, इन करे हे थी वियो 80 असां। हाणे हे जेको आहिनि मिसाल आहिनि ज़मीर मुतकलम फस्ट पर्सन जा, आउं, मां, मूं वाहिद थींदा। 80 ऐं असां छा थी वेंदा? इहे जमा थी वेंदा। ठीकु आहे। हाणे हिनखे तव्हां हिन जो स्क्रीनशॉट पाण वटि कढी रखो ऐं पंहिंजे नोटबुक ते हिनखे नोट कयो। जल्दी जल्दी शाबाश। इंशाल्लाह तव्हां हिनखे तमामु आसानीअ सां सम्झी सॼो हूंदो। हाणे मां हिनखे हितां मिटायां थी। हाणे असां ॿियो पढ़ंदासीं ज़मीर ख़ालिस जो क़िस्म, जेको आहे ज़मीर हाज़िर। ॿियो कहिड़ो क़िस्म अथसि? ज़मीर हाज़िर। ज़मीर हाज़िर यानी कि सेकंड पर्सन। ज़मीर हाज़िर सेकंड पर्सन। हाणे हिन जे असां मिसाल ॾींदासीं। उन में अदद वाहिद ऐं अदद जमा बि शामिल हूंदो। ठीकु आहे। हाणे हिनखे असां ॾिसूं था। हाणे ही मिसाल आहिनि, ही वाहिद आहे ऐं ही जमा आहे। ठीकु आहे। हाणे ही मिसाल आहिनि हिन जा, जीअं तूं, तो, तव्हीं, ऐं हिन में जमा में था अची वञनि से अव्हां, तव्हां ऐं तव्हीं। ठीकु आहे। हाणे सेकंड पर्सन माना जेको तव्हांजे साम्हूं न हुजे, जंहिंजी ॻाल्हि कई वञे, उहो हूंदो आहे सेकंड पर्सन। ऐं फस्ट पर्सन छा हूंदो आहे? जेको साम्हूं मौजूदु हूंदे, जेको पाण ॻाल्हाए, उनखे चवंदासीं असां फस्ट पर्सन। ऐं सेकंड पर्सन जेको पाण मौजूदु न हुजे, जंहिंजी ॻाल्हि कई वञे। उन में तूं,
तो, तव्हीं, अव्हां, तव्हां, सही आहे। ऐं तव्हीं था अची वञो। हाणे उन खां पोइ अचे थो थर्ड पर्सन, हिन खे बि तव्हां स्क्रीनशॉट कढी पाण वटि नोट करे छॾियो। ही मिसाल आहिनि, तव्हांखे ज़रूरु जेको आहे सो कमु ईंदा नेक्स्ट एग्ज़ाम में। उन खां पोइ अचे थी टीं टाइप ज़मीर ख़ालिस जी, उहा आहे ज़मीर ग़ाइब। ज़मीर ग़ाइब इहो आहे थर्ड पर्सन। यानी जेको जंहिंजी ॻाल्हि कई वञे हू मौजूदु न हुजे। ठीकु आहे। थर्ड पर्सन माना ग़ाइब आहे, उहो असांजे साम्हूं मौजूदु न हुजे पर उनजी ॻाल्हि कई वञे। हाणे हिन में वाहिद में अचे थो, उन खां पोइ जमा में थो अचे हिनजो। हाणे वाहिद में थो अचे हू हिते अॼु आयो हुयो, यानी हू आहे न पर हुनजी ॻाल्हि कई थी वञे। हिन किताब रखियो हुयो, उन्हीअ। हाणे कुझु मिसाल, इहो इंशाअल्लाह मां तव्हांखे हिनखे मिसाल ॾेई ऐं मिसालनि सां सम्झाईंदमि। उन खां पोइ थो अची वञे उहो, हू, उहे, उन्हनि, हुननि, उहो, हू, उहो, हू, उहे, उन्हनि, उन्हनि ऐं हिन। हे हिन जा थर्ड पर्सन जा वाहिद जमा वारा मिसाल आहिनि। हे छा आहिनि? वाहिद सिंगुलर वारा मिसाल आहिनि। हाणे ही हुयो ज़मीर ख़ालिस ऐं उन सां गॾु ज़मीर ख़ालिस जा क़िस्म, जेको ज़मीर मुतकलम हुयो, ज़मीर हाज़िर हुयो, ऐं थर्ड पर्सन कहिड़ो हुयो? ज़मीर ग़ाइब, जेको मौजूदु न हुजे पर हुनजी ॻाल्हि कई वञे। आई होप तव्हांखे ही बिल्कुलु सम्झ में अची वियो हूंदो। जेकॾहिं न सम्झ में आयो आहे तव्हां मूंखे कमेंट्स करे ॿुधाए सघो था, त मां हिनखे ॿीहर बि तव्हांखे सम्झाईंदमि। वरी मिलंदासीं ॿिए कंहिं वीडियो में। टिल देन, अल्लाह हाफ़िज़।